जाती शहर में पाकिस्तान तहरीक इंसाफ पार्टी तरफा बरसात मुतासिर मुस्तक माण्हुनि में PTI अगवान मरकज़ी एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा ऐं सैयद अमीर अली शाह, सैयद अब्बास अली शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 250 राशन बैग मुस्तक ग़रीब ख़ानदाननि में राशन विराया विया। उन मौक़े ते पाकिस्तान तहरीक इंसाफ वेलफेयर विंग ज़िले सुजावल जे इहदेदार शोएब इलियास खलीफ़ो PTI अॻुवान वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवान चयो त जाती शहर हिकु पुठ ते पयल इलाइक़ो आहे जिते बरसात में ग़रीब माण्हुनि जो वधीक नुक़सानु थियो आहे। असां थोराइता आहियूं एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा जा, जंहिंजी कोशिशनि काविशनि सां ज़िले सुजावल में ग़रीबनि खे राशन मिलियो ऐं SHO जाती DSP जाती पारां राशन तक़सीम दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़, जाती।